जो इन टाइम मौजूद आहियां जेकाबाद में मुतासिर जेका लॼण जे शिकार थी पुलिस जी हथां नारी आसिया खोसो उहे हिन वक़्तु मौजूदु आहिनि। अचो त इन्हनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे ऐं उन सां गॾु स्टे फाउंडेशन सिंध जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो मौजूदु आहे। वधीक उन्हनि खां पुछूं त उहे सेशन कोर्ट में पेश थिया उन्हनि छा रिमार्क्स ॿुधा ऐं उहे केतिरा मुतमिन आहिनि जज साहिब जे इंसाफ़ खां। जवाबदार केरु आहे? सजराणी मसूद सजराणी। तव्हां उनखे सुञाणींदो जेके आनंद साहब? हाउ मसूद सजराणी खे सुञाणींदो तव्हां? हाउ तव्हांजे साम्हूं वठी अचो। हाउ जज जा कोर्ट में इंसाफ मिली। इंसाफ मिली? हाउ क्या पूरा उम्मीद है? हाउ असल जवाबदार गिरफ्तार थी वियो? हाउ नाम छे नी? नाम छे असल जवाबदार है? मसूद सजराणी। अदा जज छा साहिब पुछा कयो त तव्हांखे छा खपे? मां चयो असांखे इंसाफ़ अचे खपे, ना असांखे दुनिया खपे ना असांखे दौलत खपे। जेकी मसूद असांजो इज़त लुटायो असांखे उनखे गिरफ़्तार करे खपाए। यासीन मुंहिंजे नियाणियुनि सां बेहज़ी करे मूंखे खणी वियो कई बर में मूंखे फिटी कई। लेडीज़ पुलिस का शइ कोन हुयो जेकी कई आहे मां सां मसूद कई आहे। हाणे मूंखे न दुनिया खपे न माल खपे, मूंखे इज़त पंहिंजो खपे। असां सम्झूं था इहा मिली भगत आहे। उन्हनि मिली हिकिड़ी प्लानिंग ठाहे करे नियाणियुनि खे घरां खणी करे वरी उन्हनि दरंदनि जे हवाले कयो। जेको कानून जेको असांजो मुहाफ़िज़ आहे उहो मुहाफ़िज़ ई जेको ज़ुल्म करे त इंसान किथां वञी करे कंहिंखां वञी करे इंसाफ़ जी दांह कंदो, कहिड़ो दरवाज़ो इंसाफ़ लाइ खड़काईंदो। असां चीफ जस्टिस ऑफ आर्मी स्टाफ खां ऐं जेको आहे असां मुतालबो कयूं था त हिन जो नोटिस वरितो वञे। जेके दरिंदा आहिनि उन्हनि खे जेका कानून जे कटहरे में आणे सरेआम फांसी जी सज़ा ॾिनी वञे ताकी ॿियनि खे ख़बर पए जेके हिकिड़ा हिन में वेठा आहिनि वर्दी पाए करे कानून खे लॼाइनि था। ऐं त असां जेको आहे माण्हुनि असां इंसान माण्हुनि जा मुहाफ़िज़ आहियूं, मुल्क ऐं जान जी जेको आहे असां हिफ़ाज़त कंदा आहियूं। इहो हिकिड़ो दॿो आहिनि, हिकिड़ो दाग़ आहे वॾो जेको आहे इंसानियत ते ऐं जेको आहे इदारनि जे लाइ बि वॾो सवाली निशान आहे त हिकिड़ी न्याणी जंहिंजो कंहिं बि जहिड़े सां कंहिं बि ॻाल्हि सां वास्तो न आहे उन्हनि खे खणी करे बंदि कमरे में कानून जा मुहाफ़िज़ जेको आहे रेप कनि था ऐं पुलिस ख़ामोश तमाशो ॾिसे थी। सिर्फ़ु बयानात अचनि था त बाबा हीअं थी वियो, हीअ गिरफ़्तारी थी। जेके मेन जवाबदार आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त मेन जवाबदार संजराणी ऐं नूनारीअ खे गिरफ़्तार कयो वञे, उनखे कानून जे कटहरे में आंदो त नियाणियुनि खे जे मथां कहिड़ी FIR हुई, कहिड़ो खून जे केसनि में नियाणियूं घुरबल हुयूं त नियाणियुनि खे घरां खंभे करे खणी विया आहिनि। सिपाही एसएच जे तौर ते कम करनि था, उहे पंहिंजे ऑफिसरनि खे कमांड जा ज़रिया ठाहे करे ऑफिसरनि असांजे इलाइक़नि में इहे सिपाहियुनि खे SHO बणायो आहे। अदा इहे सिपाही पैसा उन्हनि खे जॾहिं लखे रुपया मिलंदा त कंहिंजो इज़त महफ़ूज़ थींदो, कंहिंजो FR हक़ ऐं सच ते थींदो। ख़ुदारा असां पंहिंजे सिंध जे IG साहिब खे छो त असांजे जेकाबाद हुआ, ख़ुदारा अल्लाह जो वास्तो थी असांजा जेके बि 2-3 ज़िला आहिनि इन्हनि में ऑफिसर सही रखियल न आहिनि, करप्ट माण्हू आहिनि। जेको सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर ते ख़ासि करे उनखे रखियो वञे थो उहो इहे संत रुश्वतखोरनि ऐं सॼो ॾींहुं तेल जो स्मगलिंग करनि था। अनाज सिंध बलोचिस्तान जो जेको आमदनी जो रस्तो आहे उन खे बि बंदि कयो वेठा आहिनि। जेको गाॾी क्रॉस करे थो त उन खां 4-4, 5-5 हज़ार वठनि था। सिर्फ़ु सिपाही ऐं हवालदार असां वटि SHO करे रखिया अथनि। ख़ुदा खे मञो ऑफिसर रखंदा त ऑफिसर खे पंहिंजे कुर्सी जो लाज हूंदो, अगरि सिपाहियुनि खे रखंदो उहो त सभ सां ज़ुल्म कंदा। हाणे जेको सही इहो मक़सूद आहे। इन्हनि जो मुतालबो हुयो IG सिंध ऐं ॿियनि वसवार अहमदाबाद मुख्य जेके क्लिपिड आहिनि उन्हनि जा नाला ॾिना वञनि, असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।